मेरे हाथ में अलम है, मेरे जहन में उजाला, मुझे क्या डरा सकेगा तेरी जुल्मतों का पाला। मुझे फिक्र अमने आलम, तुझे अपनी जात का गम, मैं तुलू हो रहा हूं, तू गुरूब होने वाला। असांजी पार्टी माण्हुनि ते न हलंदी आहे, असांजी पार्टी उसूल ऐं नज़रिए ऐं सियासी क़यादत ते हलंदी आहे। असां शहीदनि जी पार्टी जा वारिस आहियूं। चवंदो आहियां त हिननि 5 सालनि में अलाह साईं 24 कलाकनि खे 48 कलाक करे त वधीक अञा माण्हुनि जी ख़िदमत कयूं। ॾिसो 53 सेंटीग्रेड लाड़काणे में गर्मी पवंदी आहे, ख़बर आहे। उन वक़्तु इहे ई पार्टी जा कारकुन इहो ई तिरंगो झंडो खणी असां सां गॾु हलंदा आहिनि। असांजो फर्ज़ु आहे खणी छॾियल वर्करनि खे, गुलदस्ते खे गॾु खणी हलणो आहे। ही असांजो असासो आहे। वर्कर पार्टी जी जान आहे, मज़बूती आहे। वर्कर हूंदो त हाणे बीबी न आहे त बीबीअ जो ॾिनल शऊर, ॾिनल जेको आहे सो पैगाम, उनखे असां उनजा कारकुन खणी हलंदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत ऐं पार्टी जो झंडो हर वक़्तु बुलंद रहे ऐं पार्टी जी क़यादत जो जेको पैगाम घर घर पहुचाइजो। हिन ई पार्टीअ में असां ग़रीबनि जो ब्राइट फ्यूचर आहे। मुंहिंजी कारकुननि खे दुआ आहे त साज़िशुनि खां परे रही करे जमहूरियत खे मज़बूत कयो ऐं क़यादत जा हथ मज़बूत कंदो त इंशाअल्लाह ताला पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻिला 5 साल हुकुमरानी न, बल्कि असां हुकुमरानी में नथा रखूं यकीन, बल्कि असां जेको ख़िदमत में यकीन रखूं था। इंशाअल्लाह ताला ख़िदमत कईसीं त अॻियां 5 साल बि असांखे ई मिलंदा। उन जे लाइ असांखे जेको आहे डोड़णो पवंदो ऐं ख़िदमत वधीक वठी हर हर जनम वरबो, वठी हर हर जनम वरबो, मिठा मेहरान में मिलबो। उहो ख़्वाब न ॾिसंदा आहियूं जंहिंजी ताबीर न थिए। मिठा मेहरान में मिलबो, वठी हर हर जनम वरबो, वठी हर हर जनम वरबो, मिठा मेहरान में मिलबो, मिठा मेहरान में मिलबो। शदादकोट जे चीकी मिट्टी में जन्म वठंदड़ साईं खुदा बे सूमेरे जे घर में 31/12/1958 में अखि खोली। अया सूमरो इब्तदाई तालीम शदादकोट जे मेहरान स्कूल में पिराई, जै बाद हू वधीक तालीम लाइ लाड़कान जे स्कूलन में हासिल कई। पढ़ाई दौरान हू सियासी तौर ते पीपल्स पार्टी जे शागिर्दनि जी तंज़ीम सुपाह में रहियो। तालीम सां गॾु पंहिंजो सियासी कैरियर बहितर बणाईंदो रहियो। अया सूमरो तो सिंध तोड़े ॿियनि सूबनि में सियासी कैदी तौरु रहियो। जेल काटिया सियासत में हुन हथ कड़ियुनि ऐं बेल किड़ियुनि खे पंहिंजो ज़ेवर सम्झी पाईंदो रहियो। हू सियासत में लांडी जेल, कराची मच जेल बलोचिस्तान, हैदराबाद जे नारा जेल समेत सिंध जे केतिरनि ई जेलनि में पीपल्स पार्टी जे बतौर कारकुन शहीद ज़ुल्फ़िकार भुट्टो जे सचे सिपाहियुनि ऐं बेनज़ीर भुट्टो जे भाउ हुअण ऐं पीपल्स पार्टी सां वफ़ादारी निभाइण जेल काटिया। हुन 1996, 2002 ऐं 2008 में MP तौरु चूंड विढ़ियो। रते दिरो नओं दिरो मीरो ख़ान तक तां MP चूंड वेहण बाद वज़ीर रहियो। हू सिंध जे केतिरनि खातनि जे कलमदाननि जो पिणु वज़ीर रहियो। वज़ीर रही करे हज़ारे माण्हुनि खे बग़ैर कंहिं लालच लोभ जे नौकरियूं ॾेई उन्हनि खे पंहिंजे पेरनि ते बीहण ते लाइक़ु बणायो। अॼु उहे हज़ारे माण्हू नौकरियूं करे पंहिंजे ऐं पंहिंजे बचनि जो पेट पाले रहिया आहिनि। अॼु हुन जी 67 सालगिरह उन जे राज़गाह ते पिणु मल्हाई पई वञे, जिते उन जा चाहींदड़ अॼु बि उन खे यादि करे रहिया आहिनि। कोशिश डिजिटल पारां सालगिरह जे मौक़े ते ॻाल्हाईंदे सूमरे जी 67 सालगिरह आहे, हिते असां उन जे ई हाउस ते मल्हायूं पिया। अया सूमरो हिकु मोहबत ॾींदड़ माण्हू हुयो ऐं पीपल्स पार्टी जे कारकुननि सां प्यारु कंदड़ हुयो। मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो सां प्यारु कंदड़ हो, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सां प्यारु कंदड़ हो। हुन पंहिंजे दौरे हुकूमत में हिते जेको आहे पंहिंजे उहो कानून जो वज़ीर हुयो। हुन हज़ारे माण्हुनि खे नौकरियूं ॾिनियूं। उहे माण्हू अञा ताईं हिन महिल ताईं मुख़्तलिफ़ में कमु करे रहिया आहिनि। असां खां अया सूमरो विसरी न सघियो आहे, छा लाइ त हुन पाड़े समेत पूरे शहर रते ते जॾहिं अया साहब हिते ईंदो हुयो दौरे हुकूमत में या ईअं ई त रते देरे तौरु नएं देरे जा हज़ारे माण्हू हिते ईंदा हुया ऐं उन सां प्यार ऐं मोहबत कंदा हुया। अॼु बि असां हुनखे प्यार ऐं मोहबत सां यादि था कयूं।
साईं अदा अयाज़ सुमरे साहब जन जे अॼु असां हाउस ते अॼु 87 सालगिरह मल्हाए रहिया आहियूं ऐं हमेशह असां इहा ई सालगिरह वॾे जोश सां मल्हाए रहिया आहियूं ऐं मल्हाईंदा ईंदासीं। उन्हनि जूं कुर्बानियूं, इन्हनि जूं जेके जदोजहदियूं, जीअं त हू सियासी कारकुन बि हो ऐं समाजी कारकुन बि हो, हुनजी मोहबत नंढे खां वठी वॾनि ताईं हुननि जी तमामु मोहबत हूंदी हुई ऐं केतिरा ई सवे हज़ारे जेके बि कारकुन हुया या ग़रीब मिसकिन माण्हूड़ा हुया, उन्हनि जे लाइ उन्हनि जेके आहिनि से दरवाज़ा खोले छॾिया नौकरियुनि जा। ऐं रते देरो में त हू तमामु बहितरीनु जेके आहिनि से उतां जा चाहींदड़ ऐं शहदाद कोट जा चाहींदड़, बल्कि पूरी सिंध जा उन्हनि जा चाहींदड़ अॼु बि जेके आहिनि से सालगिरह उन्हनि जी मल्हाए रहिया आहिनि ऐं उन्हनि जी दिलनि में हमेशह जीअं वसंदा रहनि था। सो असीं उन्हनि जे लाइ दुआगू आहियूं, अलाह साईं उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। जेके असांजे शहदाद कोट जे लाइ हुजे या पूरी सिंध जे लाइ हुजे, उहो हिकु हीरो हुयो। हू मोहतरमा बेनज़ीर जो हिकु भाउ जे तौर ते निभायो ऐं पंहिंजे शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहिब जन सां हुननि जी मोहबत हुई, तंहिंजे करे हू सिपाब जे दौर खां वठी ऐं पंहिंजे वज़ीर ताईं रहियो। अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जूं कुर्बानियूं असीं सभु जेके आहिनि से ख़ुसूसन असीं उन्हनि जे अॼु हाउस ते मल्हाए रहिया आहियूं ऐं हितां जा शहदाद कोट जा ऐं बिलख़ुसूस असीं सभु जेके आहिनि उन्हनि जा चाहींदड़ हमेशह उन्हनि खे यादि रखंदासीं। सारे बेरोज़गार नौजवाननि खे रोज़ी सां लॻायूं। पाण पार्टी जा वर्कर हुया, वर्करनि जे लाइ उन्हनि जे लाइ इज़त ऐं एतिराम रखंदा ऐं उन्हनि जा जियाला, उन्हनि जा वर्कर, उन्हनि जा चाहींदड़ गर्मजोशी सां उन्हनि जी सालगिरह मल्हाईंदा आहिनि। मुंहिंजो इहो पैगाम आहे। मोहसिन हुयो, ग़रीबनि जो हॾ ॾोखी हुया। अलाह पाक सदाईं उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में जॻह ॾिया। अयाज़ जी सालगिरह थी रही आहे उनजे पंहिंजे हाउस ते शहदाद कोट में। ऐं अयाज़ असांजो वॾो हुयो ऐं रोज़गार ॾिनई ग़रीबनि में, मिसकीननि में, यतीमनि में, पंहिंजे शहदाद कोट में जिथे किथे ॾिनई। हिन महिल ताईं अवाम अयाज़ खे यादि पई करे, उन जे लाइ पई रोए पई। मुंहिंजो वॾो आहे, मुंहिंजो मोहसिन आहे, मां उनजो बचो आहियां, उनजो मां ख़िदमतगार आहियां। अलाह साईं उनखे जन्नतुल फिरदौस में आला गुलज़ार अहमद चांडियो, कोशिश डिजिटल शहदाद।